पीसीबी जी नई सिलेक्शन कमेटी जो ऐलान करे छॾियो आहे, जॾहिं त अॻूणो टेस्ट क्रिकेटर हारून रशीद सिलेक्शन कमेटी जो सरबराह बरक़रार आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे कराची मां केटी न्यूज़ जो स्पोर्ट एंकर पर्सन मुजाहिद सोलंगी। जी मुजाहिद, छा तफ़सील आहिनि? पाकिस्तान क्रिकेट बोर्ड की मैनेजमेंट कमेटी के चेयरमैन नजम सेठी पारां पाकिस्तान क्रिकेट टीम की सिलेक्शन कमेटी जो ऐलान किया वियो आहे। चइनि जेको आहे सो मेंबरनि ते ॿधल आहे पाकिस्तान क्रिकेट टीम की नई सिलेक्शन कमेटी, जंहिंजो जेको अॻूणो टेस्ट क्रिकेटर हारून रशीद जंहिं पाकिस्तान पारां 23 टेस्ट ऐं 12 वनडे मैचिस में पाकिस्तानी नुमाइंदगी कई, उनखे सिलेक्शन कमेटी जो सरबराह बरक़रार रखियो वियो आहे। यादि हुजे त जॾहिं सिलेक्शन कमेटी तहलील थी, उनखां पोइ जॾहिं नजम सेठी पंहिंजो उहिदो संभालियो त नजम सेठी हारून रशीद खे पाकिस्तान टीम जी सिलेक्शन कमेटीअ जो जेको आहे सो उहो चेयरमैन मुक़ररु कयो हुयो। उनखां अॻ में शाहिद आफ़रीदी हो, पर हिन भेरे दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त मिकी आर्थर जेको पाकिस्तान क्रिकेट टीम जो अॻूणो हेड कोच हुयो, उहो हिन वक़्तु पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो डायरेक्टर आहे, उहो हिन कमेटी जो मेंबर आहे। जॾहिं त जेको हेड कोच आहे, जेको 2017 खां 2019 ताईं पाकिस्तान क्रिकेट टीम जो फील्डिंग कोच हो ग्रांट ब्रेड बर्न, उहो जेको आहे उहो बि हिन कमेटी जो मेंबर आहे। जॾहिं त हसन चीमा खे सिलेक्शन कमेटी जो मेंबर चूंडियो वियो आहे। हसन चीमा खे कमेटी जे सेक्रेटरी सां गॾोगॾु रांदीगरनि जी डेटा बि इकठी करणी आहे ऐं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पारां नई सिलेक्शन कमेटी खे जेको पहिरियों टास्क ॾिनो वियो आहे उहो इहो ॾिनो वियो आहे त उन्हनि खे पहिरीं मरहले में रांदीगरनि जी कोचिंग कैंप जेकी आहे उहा ऑर्गेनाइज़ करणी आहे। वाज़ेह त पाकिस्तानी क्रिकेट टीम जी नई सिलेक्शन कमेटी खे पाकिस्तान शाहीन ऐं उन सां गॾु पाकिस्तान अंडर-19 जी टीमुनि जी सिलेक्शन करण सां गॾोगॾु जेको एशिया कप सेप्टेंबर महीने में शेड्यूल आहे, उनजे लाइ बि पाकिस्तान जी टीम जी सिलेक्शन करणी आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी मुजाहिद सोलंगी तफ़सील ॾियण जे लाइ।